वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। थोड़ा मॉनिटर के वजह से बोले इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िज़ लहुमा जनाहज़्ज़ुल्लि मिनर रहमा वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल जन्नतु तहता अक़दामिल उम्महात। वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिज़र रब्बि रिज़ल वालिद व सख़तुर रब्बि सख़तुल वालिद। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां मदीने वारे साईं ते लोलाक जे सरदार ते जागी करे सलवा शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबीयिल उम्मी व अला आलिहि वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अबे ऐं अमर जो अल्लाह वधायो वाशान। जमियत उलमा इस्लाम जे जलसन में मुजावर नहीं दान मुजाहिद ही दान डाढ़ा जो सुभान अल्लाह। मुझे खबर आता सुबह को वही सुभान अल्लाह कही होंगी। आखिरी बयान सैयद जो आ, आखिरी दुआ भी सैयद जी आ। महबूब साईं फरमायो तो जो सुभान अल्लाह कंदो आ जन्नत में एक सिर सोन जी लगंदी आ, बी सिर चांदी जी लगंदी आ। सुबह को वही तवा आलिमन जो दीदार भी कयो आ, सुभान अल्लाह भी कही तवा हाने आखिर में भी साथ दियो सुभान अल्लाह कयो तो ता जो जन्नत में बंगलो तैयार थी वेंदो इंशाअल्लाह। अबे ऐं अमर जो अल्लाह वधायो वाशान। क़दुर तन जो सो करे जंहिंजे अंदर में आ ईमान। जेको रंजाए पीउ माउ खे सो बिल्कुल वाजण नादान। शो त जन्नत आलीशान कदमन अबे ऐं अमर जे। अदल कर एहतराम अबे जो अबो भी नेठ अबोवा। अदल कर एहतराम अबे जो अबो भी नेठ अबोवा। चप चुमियूं दिन जॾहिं बाबे खे बाबो करे सॾु कबो आ। क़दुर अबे जो तन खां पुछो जन जो अबो जन खां निंढपिण में जुदा थियो वा। क़दुर अबे जो तन खां पुछो जन जो अबो जन खां निंढपिण में जुदा थियो वा। वालिद जन जो विछड़ी वने सो त छोरो छिनो सॾबो वा।
अबे ऐं अमड़ जो अल्लाह वधायो आशान कदर तन जो सो करे जिंजे अंदर में आ ईमान जेको रंजाए पीउ माउ खे सो बिल्कुल वाजण नादान शो त जन्नत आली शान कदमन अबे ऐं अमड़ जे लगी तुझी तार आ जिनके दुनिया में उहे दीवाना असहाबी पहरो नंबर प्यार में होया परवाना यार यमन हो काथे अवेस करनी के डिठो यार यमन हो काथे अवेस करनी के डिठो मोट मदीने मडसी अरबिया जा आस्ताना करबल में किया हो रखे हिकड़ी घड़ी में घोट हुसैन मिलो जहर करे समझाए शिमरिया जा शामियाना अल्हम्दुलिल्लाह अज 10 मार्च सन 2016 खमीस जे दिहाड़े अवां जे गोठ अता मोहम्मद चाचड़ जी हिन जामिया अमरोटी मस्जिद जे बरसा मुझे प्यारे दोस्त भाऊ कारी अब्दुल बासित ऐं मौलाना भाऊ गुलाम कादिर जी बार बार राब्ते सां अवां जुमलाए जमात जी दावत ते अल्लाह साईं लंबो चौड़ो सफ़र कराए अवां जे गोठ में अज पहिरों दफ़ो क़ुरान ॿुधाइण जी रब साईं सआदत मूंखे नसीब कराई आहे। मदीने वारे साईं आमिना जे लाल जा आशिक 3 क़िस्मनि ते आहिनि। एकड़ा आशिक हुए आहिनि जिन मुझे महबूब के हिनन अखिन सां दीदार भी कयूं कलमो भी पढ़ियो जिन को अल्लाह एडो राजी थी वियो जो फरमाए त रज़ी अल्लाह अनहुम वरज़ू अनहु जीअरे जन्नत जो सर्टिफिकेट उनके मिली वियो। इहे आहिनि सहाबा कराम ऐं ॿिया आशिक उहे आहिनि जो आए भी वो हिकड़ो आशिक जो उन हिन अखिन सां त अल्लाह जे रसूल जो दीदार न कयो आहे पर दिल वारी अखिन सां रब साईं उनके पंहिंजे महबूब जो दीदार करायो आहे। उन आशिक जो नालो आहे अवैस करनी। जॾहिं ख़बर पयसि त जंग उहद में आमिना जे लाल जो दंद मुबारक शहीद थियो आहे तो उन आशिक वरी पांजो दंद भी चई त मूंखे 32 दंद हुजन महबूब जो दंद शहीद थे मूंखे केड़ी ताकत आ इए दंद कढे वरी सोचे त अलाए हुजूर साईं जो हे दंद शहीद थियो आ मां हे कढियो आ अलाए हे दंद न शहीद थियो वरी हे भी कढे। इए इश्क रिसालत में अची करे सच्चे आशिक महबूब सां इश्क करे पंजा 32 दंद कढी वेई। 3 नंबर ते मुझे साईं जो आशिक उहे आहिनि जिन न अल्लाह ॾिठो आहे न सोनो मोहम्मद ॾिठो आहे जे ॾिठो अथऊं त हे रब जो क़ुरान ॾिठो अथऊं पर तॾहिं बि उहे चवंदा आहिनि हथ मथे करे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां मुबारक थो ॾियां जे हाणे हथ मथे कलमो पढ़ियो मां वुज़ूअ सां वेठो आहियां बुखारी सैयद क़ुरान ते हथ रखी करे चवां थो तव्हां मुशरिक न आहियो शिरक कंदो बि न इंशाअल्लाह तव्हां मुवहिद हो सची दिलि सां कलमो पढ़ियो अथव अॼु मुंहिंजी तव्हांजी रब साईं जन्नत में पक्की दाख़िला करे छॾी। छो त जन्नत वाणे जी नाहे जन्नत ओड जी नाहे भील जी नाहे मुशरिक जी नाहे बागड़ीअ जी नाहे जन्नत मुनाफिक जी नाहे जन्नत आए त इन मुवहिद मुसलमान जी आहे। पोइ इहा जुदा ॻाल्हि आहे जो तव्हां साम्हूं हिकिड़ा जन्नत में भॼंदा वेंदा हिकिड़ा ईअं वेंदा जीअं बिजलीअ जो चमकाट थींदो आहे हिकिड़ा जन्नत में ईअं वेंदा जीअं घोड़े जी रफ़्तार हिकिड़ा ईअं वेंदासीं जीअं साईं मौलाना रहीम बख्श जी कार जी रफ़्तार आहे हिकिड़ा ईअं जन्नत में वेंदा जीअं मोटरसाइकिल जी रफ़्तार आहे हिकिड़ा ईअं जन्नत में वेंदा आहिस्ते आहिस्ते वेंदा
एकड़ा जन्म जी 19 कुंडन मो के न के कुंडीअ में फांसी पवंदा जिस्म मो रत वहंदन बाहूं कटजी वेंदन वरी भी मदीने वारो साईं चंदो मौला मुंजा उम्मती थी मौला मुंजा उम्मती थी वो अल्लाह साईं के रहम इंदो शो त वला सऊफ युती का रब्बुक फतरदा सजी दुनिया माखो नाराज थी वने मां अल्लाह के केंजी परवाह ना है सोना मोहम्मद तू नाराज न थे जाए तोखे राजी कंदम तू नाराज न थे जाए मुझे साईं जी दुआ सा वो भी जहन्नम जी 19 कुंडन में पार करण वारो जख्मी भी उथंदो अल्लाह से चंदो मलाइको वणो इनके जन्नत जी नहर में गुस्ल करायो हदीस में अचे तो बाहर निकरंदो त 18 सालन जो जवान थी वेंदो जिस्म मो जन्नत जी खुशबू ईंदस अल्लाह से फरमाइंदो मलाइको वणो इनके भी वठी वणो जन्नत में एकड़ा वरी उहे हुंदा जेके मलाइकन जा पादर खाई पो वरी जन्नत में ईंदा छो अल्लाह के राजी न कयो नमाज जे वेझो न आया कुरान जी तिलावत न कयो पी मां के गारियूं ॾिनऊं जुआ जे पतन सां रांदि खेॾऊं ज़िनाऊं कयूं व्याज खाधऊं हूंदा पक्का मुवहिद मुसलमान जे तौबा न कयूं इहे मरी विया रब साईं फरमायो मदीने जे मीर फरमायो इहे मुंहिंजा उम्मती वरी बि अज़ाबनि जे करे गुनाहनि जे करे अज़ाब खाई 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 वरी बि हूंदा मुवहिद न अल्लाह जा मलाइका वरी बि इन्हनि खे टंगो टाली करे वरी बि जन्नत में ज़रूर वठी वेंदा असां था चऊं पादर छो खाऊं अल्लाह के भी राजी कयूं अल्लाह जे रसूल के भी राजी कयूं अखि ॿूटऊं त रब असां खे जन्नत ॾेई छॾे 3 नंबर ते इहा आशिक़ अॼु मां जेके आयतूं पढ़ियूं क़ुरान मजीद जूं उहे 15 सिपारे मां 2 आयतूं पढ़ियूं 2 हदीसूं पढ़ियूं इन्हनि जो माना ऐं मतिलबु तव्हांखे सम्झाईंदुसि अल्लाह खां दुआ आहे अल्लाह अव्हां खे मूंखे सॼी जमात खे हिन क़ुरान जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए हिननि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला असांखे पारत कई आहे हुकुम ॾिनो अथई त बाबा इबादत कयो त अकेले अल्लाह जे दर जी कयो ऐं जेकॾहिं इताअत कयो त मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जी कयो ऐं जे ख़िदमत कयो त पंहिंजे अबे अम्मा जी कयो असां जमियत उलमा इस्लाम वारा न कदें अल्लाह जे दर खां सवा बे जे दर ते झुकियाऊं न वरी झुकंदासीं इंशाअल्लाह छो 18,000 मखलूकात के वो रब खाराइंदो आहे चए तो सॼी दुनिया के खारायां तो त बि मुंहिंजे खज़ाने में सुईअ जे सोराख जेतिरी भी कमी नथी अचे माउ जे पेट में ए तव्हांजो नक ठाहियो बेनको न कयो माव अखियूं माउ जे पेट में ठाहियूं माव 18,000 दुनिया जे बल्बन खां वधीक हिन में रोशनी रखी तमाम नूर वात जहाना सब्बिहिस्म रब्बिकल आला अल्लज़ी खलक़ फसव्वा संद संदन सां बराबर कया मां लूलो लंगड़ो न कयो मां बाहूं ये सिद्धूं कयूं मां वलिसान व शफ़तैन तुझा चप हिते पिया ठहनि हालांकि मां अल्लाह ताक़तवर आहियां जेकॾहिं चप खणी करे क्यारीअ जे पोयों हणायां चिबरो थी वञे हा मां रब तुझा चप बि हिन जाइ ते ठहनि पिया हिते रखाया मां वरी अंदर जी कारीगिरी त ॾिस माउ जे पेट में पाणीअ ते कारीगिरी कई आहे अमड़ जे पेट में दिल खे दिल वारी जाइ ते रखियो आंड्रा बुकियूं फिफड़ दुन जे शे जी जाते जरूरत हुई मां उते कारीगिरी कई आहे वरी माउ जे पेट में रोए पियो मौला मांखे केरु खाराईंदो बुख लगी आहे तुझी अमड़ वञे पई दावतुनि में मिट माइटनि जी शादीअ ते सुठा ताम पई खाए कदे खैरात में वनी भत पई खाए कदे तुझी अमड़ घर में सब्जी पई इस्तेमाल करे कदे वडो गोश्त कदे नंढो गोश्त जेका घर में भाजी पचे हुआ खाए माउ जे पेट में अंदर जी कारीगिरी भी कई माउ जे पेट वारे खाधे के हजम करे अलाए केतरा ॾींहं इन नाणे जे ज़रिए इन दुन जे ज़रिए तोखे उते भी खाराया पियो अञा मुंहिंजो दर छॾे ॿिए जे दर ते तो वञे वरी जॾहिं दुनिया जे जहान में आए त तव्हांजे पन्ने आकिल में तुझी विलादत थी दाई अची करे तुझो वो नाणे वारो दरवाजो बंद करे छॾई तू रोए पियो चीटा पियो करे मौला अमर जे पेट में जितो रोजी पई मिले वो दर बंद थी वियो अल्लाह फरमा घबराए न दुनिया जी डॉक्टराणी दुनिया जी दाई
तुझो हिक दर बंद कयो आ मां अल्लाह तुझे रोवण जे करे तुझी अमड़ जी छाती में खीर थियो ॾियां ॿ दरवाज़ा तो खोले ॾियां सॼे पासे ॾों खीर पीए तुझी मर्ज़ी खॿे पासे ॾों खीर पीए तुझी मर्ज़ी वरी वडड़ो थे 2 सालन जो थे वो तुझो अपो वयो हाले जी शरीफ जी दरगाह ते बुजुर्गन को अल्लाह वारन को बिस्कुट पढ़ाए आयो फ्रूट जी मतों दुआ रखाए आयो साईं अमड़ जो पासो छड़े दंद जाया तस माओ खीर नथी प्यारेस तू वरी रोए पे मौला जेके 2 दर खोले मुझी रोज़ी जा 2 बंद थी वया अल्लाह फरमायो घबराए न हाने वडो थियो दंद जायाती फअंबतना फीहा हब्बा व इनबा व क़ज़बा व ज़ैतून व नखला व हदाइक गुलबा तुझो खीर बंद थी वियो अमड़ खीर नथी प्यारई तुझो अबो वेंदो घोटकीअ मो पन्या किलमो पिड़ीअ तो 1.5 लख में मैं वठींदो 4 दर खोले तो जाए उतो खीर पी जाए वरी हाने वडड़ो थियो हाने कमाए बेली हलाल जो हराम जो न खाई जाए हाने ओभर भी खोले दिनो माए उत्तर भी खोले दिनो माए ओलह भी खोले दिनो माए मेहनत कर मजदूरी कर छो त हक हिलाल जी मजदूरी करण वारे जे हथड़न के मिठड़े मोहम्मद पाण चुमी वती अल कासिब हबीबुल्लाह हक हिलाल जी रोजी करण वारे को नबी सही हथ चुमंदो हो पुट तू पंजी न्याणिन ते बच्चन ते खर्च कंदे घरवारी ते खर्च कंदे क़यामत जे दी ताराजी जे सजे पासे में तुझो यो खर्च भी अल्लाह से नेकी में बदलाईंदो तोके तुझा अमाल वधाए छे अन्या असां अल्लाह जो दर छड़े बे जे दर ते वञूं अल्लाह अकबर डी रात सजी रात निंड कंदो मां रब तुझे खट ते शमलाए कवियारे पारो जाराइंदो खोड़ा मानू निंड कंदान किंजो निंड में वात खुली वेंदो के मानू निंड कंदान अखियूं खुलल होंदियूं त भी निंड हुंदी आ तुझे कनन जा सोराख खुलल तुझे वात जो सोराख खुलल अखियूं खुलल नक जा सोराख खुलल कन जा सोराख खुलल रब तो फरमाए आयतुल कुर्सी पढ़ी सुमी पवंदो मां रब सजी रात जागंदो ए तुझे घर ते मलाइकन जूं चौकियूं हणाईंदो सजी रात तोखे निंड कराईंदो हया नथो अचे जो वरी सुबह जो सॾ थो कयां हया अल सला अच नमाज़ ते जे रब तोखे 7 कलाक निंड कराई उन रब जो इहो भी हक़ न आहे जो तू सुबह जो नमाज़ ते अचे सजो डी मजूरी करे आए नौकरी वारा तू नौकरी तो ड्यूटी करे आए ऑफिसर तू पांजी ड्यूटी करे घर मोटी आए मजूर तू मजूरी करे घर मोटी आए दुकानदार तू दुकान हलाए घर मोटी आए सजे डी जो थक हो जाई मां रब तोखे शकला रात जो निंड कराए तुझे जिस्म जे 7 उज़वन जी बैटरी चार्ज करे छड़ी मैं रात जो यो फिक्र थींदो थी त मां मोबाइल चार्ज कया सुबाणे यारन सा गपशप करनी आ दोस्तन सा गालाणो आ ऑफिसरन में कम आ रात जो तू मोबाइल बिजली ते चार्ज करे चार्ज ते रखी पो सुमी पवंदो सुबह जो मोबाइल खणंदो मुसलमान मां रब के नथो दिसे जे तुझे जिस्म जा 7 युज़वा रात जो निंड कराए चार्ज करे छड़िया हाने उहो तो चवई अस्सलातु खैरुम मिनन नौम अच निंड को मथे हाने नमाज थी मुझो सदो थे अल्लाह अकबर भला मानू हुंदान उहे जेके रब जो सॾ ॿुधी कुराड़ा वेचारा अच्छी दाढ़ी सा हथ में लठ खणी भित के टेक ॾे भी ऊंधे में नमाज पढ़ंदा मां पंहिंजे वालिद साहब को इहा ॻाल्हि पुछा कई मुझे वालिद साहब मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी बाबा साईं तव्हांजे इलाइक़े में 3 साल पढ़ाए वियो लोड़े वारे मदरसे में वो बाबा साईं चए पियो त मां हज़रत साईं वॾनि ॿेर वारनि रहमतुल्लाह अलैह खां पुछियो साईं ईअं छो सुबुह जो नमाज़ ते कुराड़ा जल्दी ईंदा आहिनि जवान न ईंदा आहिनि सिफ़ा ख़ाली हूंदियूं आहिनि नमाज़ ते हज़रत साईं ॿेर वारनि इहो जवाबु ॾिनो पुट नौजवान अॼोका गुनाह करे 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 उन्हनि जो जिस्म त टाइट आहे पर उन्हनि जो रूह कमज़ोर थी वियो आहे वो रूह इन्हनि खे सुबुह जो अल्लाह जे दर ते उथण जी तौफ़ीक़ ई नथो ॾे ऐं कुराड़ा वेचारा इन्हनि जा पेर क़ब्र में आहिनि हाणे इन्हनि जो जिस्म त खणी कमज़ोर थी वियो आहे पर इन्हनि जो रूह अल्लाह जो ज़िक्र करे एॾो टाइट थी वियो आहे ताक़तवर जो इन्हनि जो रूह जी रूहानी खुराक इन्हनि खे सुम्हण नथी ॾे अल्लाह जे दर ते घुराए अॼु मां दुआ करण आयो आहियां अल्लाह सभिनी नौजवाननि खे सुबुह जी नमाज़ बाजमात सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए मुसलमानों कुरान जा आशिको दीन जा परवानो अबे अम्मा जी खिदमत कयो मिठड़े मोहम्मद करीम जी इताअत कयो मां तफसीरन में हिकिड़ो अजीब वाक़ियो पढ़ियो
एक पी माओ के 5 पुट होया पाण में मिल्कत तो विड़ी पया उन्हनि 5 भाइरनि में एकड़ो भाव नमाजी होयो नेक होयो दीनदार होयो तहज्जुद गुजार होयो भाइरनि के चई अबे अम्मा जी मिल्कत वनी तवा संभालियो मुझी दिल थी चे त अबो अम्मा माखे दियो त मां पंहिंजे घर वठी वञा सॼी जिंदगी बिना लालच जे मां पी माउ जी ख़िदमत कंदसि भाइर बि अहिड़ा निभागा चे हा हा खणी वञ अबे अम्मा खे इहो बि माल असांजो बचो पाण में विराए खणंदासीं अबो अम्मा तोखे पुगा 10 साल पंहिंजे पी माउ जी ख़िदमत कयईं बिना लालच जे उन्हनि पाण में मिल्कत विराई के ढोर डगा खया के पी मां जी जमीन खई के दुकान संभालिया के बैंक बैलेंस संभालियो कुल्लु मन अलैहा फान वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम मौत त सभिनी ते अचणो आहे लिकुल्लि अजलिम मुसम्मा हर कंहिंजो वक़्तु मुक़र्रर आहे ला यस्तक़दिमून वला यस्ताखिरून जने मौत जो टाइम थींदो न घड़ी अॻिते थींदी न घड़ी पोते थींदी खोड़ माण्हू ॾिठासीं घरवारी तए में मानी थी पचाए मुड़स खे मानी नसीब ही न थी खट ते ई वफ़ा थी वियसि खोड़ वाक़िया ॾिठासीं घर आयो ॿार चांहि था तैयार कनि हुन जे लाइ अञा चांहि उते ई आहे देगड़ीअ में अञा तैयार न थी आहे हेॾो मुड़स जी वफ़ा थी वई हेॾे गंबट वियासीं राणीपुर जे पासे वाइज़ करण अजीब ॻाल्हि ॿुधायूं साईं शाह साहब वेगन हले पई पसींजर मुसाफ़िर गाॾीअ खे हथ ॾिनो ड्राइवर गाॾी बिहारी मुंशीअ खे चई त हिन मुसाफ़िर खे खण दरी जो खोले त मुसाफ़िर नज़र ई नथो अचे तेसी ताईं ड्राइवर पंहिंजो मथो खणी गाॾीअ जे स्टींग ते रखियो साह पियो पटे मुसाफ़िरनि जो बा कोन्हे मुसाफ़िर हलाए उस्ताद गाॾीअ खे असां पंहिंजे मंज़िल मक़ाम ते वञी पुॼूं अञा वेझो जो ॾिसनि त ड्राइवर खे साह कोन्हे रूह निकिरी वियो अथसि ड्राइवर जो मौत लिखल हुयो यो मुसाफिर न हो यो हजरत इज़राइल अलैहिस्सलाम हुयो इंसानी सूरत में आयो हिकड़े ड्राइवर जो मौत लिखल हो अल्लाह साईं सजी वेगन के ब्रेक हणाए 22 मुसाफिरन जी रब जान बचाई हिकड़े जो मौत लिखल हो खणी अन्नसीब युसीब वलौ कान तहतल जिबाल अन्नसीब ला युसीब वलौ कान बैन शफदैन जेका शे नसीब में होंदी आ चाहे जबलन जे हेठों पई हुजे भी मालिक घुराए नसीब कराइंदो आ जेका शे नसीब में न होंदी आ चाहे चपन ते रखेस सकरात महल चमची पानी जी भरे रखेस अल्लाह नसीब न तो कराए तो वह चमची भी किरी थी पवे जेका शे नसीब में न होंदी आ वह चपन तो भी किरी पवंदी आ अबे अम्मा जी जनाज़े नमाज पढ़ाई कफन दफन ॾेई आयो 3 ॾींहं तॾे ते वेठो हफ्ते खां पोइ अची घर में खाइण जे लाइ परेशान कुछ कोने घरवारी मेणो ॾेई करे चवेसि थी तूं 10 साल पी मां जी ख़िदमत कई मिल्कत कुछ न कयईं हो भाइर तुंहिंजा आसूदा थी विया ख़ुशि था रहनि तो वटि खाइण जे लाइ कुछ कोने हाणे घरवारी के तो चे वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिम मुबीन ज़मीन ते जेका भी शे साहवारी आ चुरपुर करे थी उन जी रोज़ीअ जो ज़िम्मो अकेले अल्लाह खयो आ इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैर हिसाब बग़ैर हिसाब किताब जे रोज़ी ॾींदो आहे जेके चिंगटीअ में घुमनि उन्हनि खे बि रोज़ी ॾे मोटरसाइकिल ते हलनि उन्हनि खे बि रोज़ी ॾे थो कारुनि में घुमनि पेजारनि में घुमनि अल्लाह उन्हनि खे बि रोज़ी ॾे थो
अवां जे पन्ने आकिल जे शहर में जेके गॾा गाॾो हलाइनि उन्हनि खे बि रब रोज़ी ॾे थो, ग़रीब खे बि ॾे थो, अमीर खे बि ॾे थो। वंडे विराए मुंहिंजो रब सभिनी खे थो ॾे। इहो अल्लाह जो निज़ाम आहे। कंहिंखे ग़रीब कयईं, कंहिंखे आसूदो कयईं, छो त दुनिया जो निज़ाम हलाइणो आहे। वलौ बसतल्लाहु रिज़्क़ लिइबादिही लबगौ फिल अर्ज़ि वलाकिन युनज़्ज़िलु बिक़दरि मा यशा। अॼु हिसाब किताब सां सभ खे ॾींदो आहे। हिकिड़े मौली साहब जे सुबुह जो नाश्तो ईंदो हो मानी। मौली साहब जे आॾो मानी पई आहे। मौली साहब वियो हथ धोइण त मानी खावां। हथ जो धोई मोटी आयो त दस्तरखाने तो मानी कांव खणी वियो। मौली साहब ॾिठो मुंहिंजी मानी कांव खणी वियो। चए ठीकु आहे हुजेसि भला, वॾनि जी नियत अथसि। नांग जो पेर मौली साहब जो ख़ैर त के ॾिठो ई न आहे। वरी ॿिए ॾींहुं नाश्तो आयो, तफ़सीरनि में इहो वाक़ियो अचे थो। बुज़ुर्ग वरी हथ धोइण वियो, शागिर्द खे चए त कल्ह मुंहिंजी मानी कांव खणी वियो, अॼु तूं वे हिते ख़्यालु कजांइ, मां हथ धोई जां। कांव आयो, नंढो ॿार हुयो, कांव खां परे भॼी वियो, वरी बि कांव मानी खणी वियसि। कल्ह 3 मानियूं खणी वियसि, अॼु हिकिड़ी मानी खणी वियसि। वरी 3 ॾींहुं थियो, सुबुह जो नाश्तो आयो मौली साहब जो, ॾिसे त वरी कांव लामारा थो ॾे। मथे तके चए कांव घर ई मुंहिंजो लधो आहे। इन में को रब जो राज़ आहे। हूअं भला पहिरें ॾींहं ते पाण खणी वियो, अॼु मां पाण थो ॾियांसि, वॾनि जी नीयत सां सवाबु थींदो। जॾहिं कांव मानी खणी वियो, अल्लाह वारे देरि न कई, पंहिंजो घोड़ो तयारु कयईं। चए जाॾे इहो उॾरंदो वेंदो मां बि एॾे थो हलां, ॾिसां त मुंहिंजी मानी अॼु 3 ॾींहं आहे, रब कंहिंजे वात में थो नसीब कराए, कंहिंखे थी नसीब थिए इहा मानी। सफ़र कंदे 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 छा ॾिसे त जबल जी हिकु चुर आहे, उन में अंदरि थो कांव वञे। अल्लाह वारे पंहिंजी सवारी बिहारी हेठि जो लही आयो। अल्लाह अकबर। को नौजवान सुतो पियो आहे, हथ पेर रसनि सां ॿधा पिया अथसि। कांव हुन जे चपनि ते मानी रखी खारायसि। जॾहिं अल्लाह वारे ते नज़र पयसि, रड़कड़े मज़लूम तो चवे साईं अल्लाह जो वास्तो थी, रब तोखे आंदो आहे, हथ पेर मुंहिंजा रसनि सां ॿधा पिया थी, मुंहिंजो संद संद भॻल आहे, मूंखे बांह जो सहारो ॾेई उथार। जॾहिं मां मज़लूम खे बांह जो सहारो ॾेई उथारियो, चइसे मां फलाणे मुल्क जो वापारी आहियां, माल विकिणी मोटी पियो अचां, रस्ते ते मूंखे धाड़ेल मिलिया, उन्हनि मूंखां माल खसियो, सवारी खसियो, पैसा खसियो, मारे कुटे मूंखे रसा ॿधी, हथ पेर मुंहिंजा ॿधी मूंखे हिते उछले विया। 3 ॾींहं थी विया आहिनि साईं, मां परेशान हुयमि बुख ते। पोइ मां चयुमि त मां आलिमनि जे जलसे में वेंदो आहियां, आलिमनि जी ज़ियारत कंदो आहियां, अल्लाह वारनि जी ज़ियारत कंदो आहियां, उन्हनि जी ज़ुबान मां क़ुरान ॿुधो त रब साईं क़ुरान में फरमायो आहे, व इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीब दावत दाई इज़ा दआन। जॾहिं मुंहिंजो बानो मूंखे सॾु कंदो आहे त मां अल्लाह पंहिंजे बाने खे जीअ सां जवाबु ॾींदो आहियां। अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दआहु व यकशिफु स्सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़। जॾहिं मुसीबत वारो अल्लाह खे सॾु कंदो आहे त हुनजी मुसीबत खे मुंहिंजा रब तूं खोलींदो आहे। अल्लाह मुंहिंजी मदद कर। साईं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी दुआ क़बूल थी वई। अॼु 3 ॾींहं 3 वेला रोज़ानो कांव ईंदो आहे, मुंहिंजे चपनि ते मानी रखंदो आहे, मां मानी बि खाईंदो आहियां। उन लॻंदी आहे त कांव मशकीज़ में अलाए काथो मिठो पाणी घणी मुंहिंजे चपनि जे वेझो कंदो आहे त मां पाणी बि पी वेंदो। अल्लाह ईअं बि खाराईंदो आहे, हथ पेर रसनि सां ॿधलनि पोइ बि रब खाराए थो। घरवारी खे चए तवक्कल कर, अल्लाह खाराइण वारो आहे। हफ़्तो थियो, हफ़्ते खां पोइ ख्वाब लधे, ख्वाब में ॾिसे थो को अल्लाह वारो तो चवेसि त तूं पीउ मां जी ख़िदमत कई आहे 10 साल बिना लालच जे। वञ जबल जे मथां हिकिड़ो पत्थर पियो थी, उन पत्थर जे हेठां 100 दीनार पिया थी, उहे इनाम में थी खणी आहे। उन दौर में दीनार बि त वॾी शइ हुई। उन दौर में 1 दीनार में सॼी मशी मिलंदी हुई। अल्लाह वारे खे चए साईं उहे पैसा जेके पिया आहिनि उन्हनि में बरकत आहे,
चे बरकत कोने चे जे पैसे में बरकत कोने मां हथ ही न लाइंदोसे एको पक्को वाह भी हो तवक्कल वारो जे पैसे में बरकत ना है छाला खणा मां हथ ही न लाइंदोसे घरवारी के चे रात ख्वाब लदो अल्लाह वारे चो तू पी मां जी खिदमत कया इनाम में 100 दीनार पयाती पत्थर जेठो खणिया चे बो जल्दी कर भूख दा मरो खणिया चे ना अल्लाह वारे चो तो उन पैसे में बरकत ना है मां हथ न लाइंदो मां असा भूख दा मरो तोखे वरी बरकत जी लगी है तो औरत तो मकरेल थींदी आ इन कैद कुन अजीम कुरान तो फरमाए वडे में वडो मकर औरत के हुंदो आ औरत मकर करे मुड़स के आंगूठे दे खेडाईंदी आ खिलो था जेके खिलंदा उनके दिल से लगे थी गाल औरत मकरेला अल्लाह को दुआ तो कुना रब साईं तवा सा सभी के औरतुन जे मकर को बचाए आमीन जो बुलंदा वास वरी वरी हफ्तो गुजरियो वरी ख्वाब लदे अल्लाह वारे चेस भला ठीक आ 100 दीनार न खणी आए जबल ते बियो पत्थर पयो थी उन पत्थर जे हेठों 10 दीनार पया थी उहे खणी आ चे साईं उन्हनि पैसनि में बरकत आहे कनन चे बरकत कोने चे साईं पो मां भी ये पैसा न खणंदुम वरी हफ्तो गुजरियो वरी ख्वाब लदे अल्लाह वारे चेस त वञो ते जबल ते हिकिड़ो पत्थर पयो थी उन पत्थर जे हेठों 1 दीनार पयो थी पर बरकत वारो थी चे सुभान अल्लाह नारे तकबीर सुभाणे तो खणी जा एडन पैसनि के त मां ॻोल्हियां पियो बरकत वारा पैसा खणी आयो 1 दीनार इरादो कहीं दिल में सोचे था जो घर वारन के मशी खाराया तवा भी घर वारन के रोज दाल न खाराइंदा कयो करे मशी भी खाराइंदा कयो करे वडो गोश्त भी करे नंढो गोश्त भी सब्जी भी खाराइंदा कयो छो त फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं वटि जॾहिं मोमिन बाने जा अमल तौरबा ताराज़ीअ जा 2 पासा हूंदा था सॼे पासे में सवाब पवंदा खॿे पासे में गुनाह पवंदा पोइ कंहिंजा गुनाह वधी वेंदा पोइ रब साईं फरमाईंदो मलाइको मुंहिंजे बाने भला घर वारनि ते ख़र्च कयो न्याणियुनि ते बच्चनि ते औलाद ते इहो बि त सदको आहे न हाँ सही सजी जिंदगी उन्हनि के फ्रूट खाराई सुठा ताम खाराई घर वारन के रब साईं फरमाए जेको ख़र्च कयो ते सॼो हिसाब करे खणी अचो त मां अल्लाह नेकियूं करे ताराज़ीअ जे सॼे पासे में विझी अमल वधाए जन्नत ॾेई छॾींदुसि सोचियो हिन बि चयो त मां अॼु मशी वठी वञा हदीस पाक में अचे थो जन्नत में अल्लाह साईं पहिरों पहिरों मोमिननि जी जेका दावत कंदो उहा बि मशीअ सां कराईंदो अज मां दुआ तो कया रब साईं भाऊ कारी अब्दुल बासित ऐं भाऊ गुलाम कादर जे जलसे में जेके जमाती आया थी रब इन्हनि खे मां गुनाहगार सैयद के इन आलिमनि खे सॼी जमात के बुज़ुर्गनि खे जन्नत में पंहिंजे शहीद ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैहि सां गॾु जन्नत में मशी खाराईंदा टे पारी जो टाइम अथव आमीन चो मन मशी नसीब थी वञे मशी वठी आयो घरवारीअ खे चई जल्दी कर मशी तैयार कर चे बरकत वारा पैसा त अॼु ई पूरा थी विया 100 दीनार खणी अचें त 1 दीनार जी मशी वठी अचें त 99 त बचनि सुभाणे छा खाईंदासीं घरवारी खे थो चए अल्लाह जी बानी जंहिं रब अॼु खारायो आहे सुभाणे बि उहो ई खाराईंदो जंहिंजो रब तंहिंजो सभु खाराइण वारो अल्लाह आहे अॼु मशी खाराए थो सुभाणे उहो ई रब खाराईंदो वरी इंशाअल्लाह मशीअ के छिले साफ़ करे जने बध जो कहीं त सुभान अल्लाह मशीअ जे पेट मों सोन जे मोतीअ जो दाणो निकतो चे इहा थी बरकत सोन जे मोतीअ जे दाणे के खणी वियो मार्केट में सोनारन ॾे हे त सोन ॾिसो सोनारा ॾिसी करे चवंदा अल्लाह जो कसम सॼी बाज़ार में हेड़ो सोन त कंहिं सोनारे वटि हूंदो ई न वलिल्लाहि खज़ाइनु समावाति वल अर्ज़ अल्लाह साईं सच चयो आहे त ज़मीन में आसमान में मां रब एॾा तमाम समंड दरियान में खज़ाना लिकाए रखिया आहिनि जो कंहिंखे बि ख़बर न आहे व इंदहु मफ़ातिहुल ग़ैब ला यालमुहा इल्ला हू वॾा वॾा खज़ाना मां रब लिकाए रखिया आहिनि इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल الأرض وأثقالها وقال الإنسان ما لها يومئذ تحدث أخبارها بأن ربك أوحى لها मुसलमानों हिन 2016 साल में नयूं नयूं शयूं ॾिसूं था वरी 2020 में अञा नयूं शयूं तव्हां ॾिसंदो वॾा वॾा खज़ाना अल्लाह साईं ज़मीन में लिकाए रखिया आहिनि वॾियूं वॾियूं नेमतूं मुंहिंजे रब जूं लिखल आहिनि क़यामत ईंदी ज़मीन पंहिंजा बार बार कढंदी
हेड़ो सोन त के डिठो ही नाए। वक्त जे बादशाह दे खणी वया। बादशाह सोनारन को कीमत लगाई। लखें रुपया अरबे रुपया उन सोन जी कीमत थी। उहा सजी रुमाल चादर पैसन जी भरी बधी करे खणी आयो। घरवारी के जे दिस इहे थी बरकत वारा पैसा। मुंजा भाइर त खुश आहिन पर मां पंहिंजे पी माउ जी बिना लालच जे खिदमत गई। पी माउ जी दुआ एड़ी लगी वई जो हाणे पाण ते वेही खाईंदम। मुंहिंजी औलाद भी नस्लन बाद नस्लन अबे अम्मा जी दुआ सां वेही खाईंदा। पी माउ जी दुआ पारस आ सही। रिज़ल रब रिज़ल वालिद व सख़तुल रब सख़तुल वालिद। मदीने जे मीर फरमायो जे पी माउ के नाराज़ कयो उन जण अल्लाह अल्लाह जे रसूल के नाराज़ कयो। जे पी माउ के राज़ी कयो उन जण अल्लाह अल्लाह जे रसूल के राज़ी कयो। असांजे खानपुर शहर ज़िले शिकारपुर में काफ़ी साल अगु जी ॻाल्हि आ। खानपुर जी मदीना मस्जिद में मुझे पाड़े में रात जो वडो जलसो थियो। हजरत मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैहि वाइज़ करण आयो। उहो दीनपुरी जेको हथ में कुहाड़ी खणी बिना लाउड जे 3 कलाक भी वाइज़ कंदो। वडी उम्र वारनि जी ज़ियारत कई हूंदी। मुझो डाडो साईं फ़कीरुल्लाह शाह बुखारी भैया गाल बुधाए चे जे रात जलसो थियो उन रात असां सैयदन जे घर में चोर आया। 3 मेयूं हुयूं असां वटि उन मां 1 में चोर काहे विया। मां जलसो पूरो थियो साईं दीनपुरी रहमतुल्लाह अलैहि ॾे डुकंदो आयसि। मां जिम साईं रात तुझे वाइज़ ते आयो आहियां पोयों सैयदन जे घर में चोर घिरिया में काहे विया। साईं चेस भला बी में आए चे हा साईं 2 मेयूं बीठियूं चे खीर ॾींदियूं चे हा साईं चे सुबुह जो मांखे नाश्तो कराए पर जग भरे लस्सीअ जो खणी अचिजांइ। ॾाढे साईं जो ठीकु आहे साईं। सुबह जो नाश्तो तैयार करे जग भरे लस्सीअ जो अल्लाह वारे खे पीआरे। सुभान अल्लाह अल्लाह वारो सॼो जग लस्सीअ जो पी वियो। इन दौर में त आलमन खे खारायो था वॾा वॾा गोश्त। आलम वीचारा शुगर में वठिजी था वञनि। अॻे दौर में आलम वीचारा मखण खाईंदा हुआ माखियूं खाईंदा हुआ लस्सियूं खाईंदा हुआ तॾहिं त 3 कलाक बी वाइज़ कंदा। ऐं हिन दौर में गरम खाधा खाऊं था 1 वाइज़ करे ऐं ॿिए वाइज़ में गलो वठिजी वियो। अल्लाहु अकबर। अल्लामा अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैहि सुबह जो नाश्तो करे हथ मथे करे दुआ घुरे आसमान दे तके आहिस्ते चपन में का दुआ घुरे जेका ॾाढो साईं पियो जे मां ॿुधी भी न सघियमि। अल्लाह वारो पंहिंजे शहर वियो। शाम जो असांजे घर जो दरवाज़ो खड़कियो। हिकिड़े चोर चयोसीं असांखे ॾाढो पेट में सूर पियो आहे तव्हांजी महफ़िल हाणे ॻोठ में बीठी अथव। असांजी जमियत उलमा इस्लाम में अहिड़ा अल्लाह वारा थी गुज़रिया आहिनि जो ईअं हथ खणी दुआ घुरंदा चोरनि खे पेट में सूर पइजी वेंदो चोरी मोटी ईंदी। अल्लाह ओ अल्लामा दीनपुरी रहमतुल्लाह अलैहि उन वाइज़ में ॾाढो साईं पियो जे असांजे खानपुर शहर में इहा ॻाल्हि ॿुधाए चे मां लाहौर जे शहर में वयमि। उते हिकिड़ो फ़क़ीर हुयो जेको पिने पियो। 2 जंघा हुन जो ख़तमु हुयो। लाहौर जी बाज़ार में मानीअ जे टुकर जे लाइ परेशान। जॾहिं मुंहिंजे मथां नज़र पयसि मूंखे सॾु करे जे साईं दीनपुरी 2-3 मिंट मूंसां वेह त मां ॾुख जो दास्तान ॿुधायां। मां वटि सभु कुझु हुयो। माल भी हुयो औलाद भी हुई घरवारी भी हुई ॿार बच्चा भी हुया पर मुंहिंजो अबो वफ़ात करे वियो। मुंहिंजी अमड़ हुई। अबे जे वञण खां पोइ मां राति जो लाहौर जे होटलनि ते वेही अयाशी कंदो हुयमि। मां शराब पीअंदो हुयमि। ओ चाचड़न जे गोठ वारो शराब कॾहिं न पीजो। शराब पलीता या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजसुम मिन अमल शैतान। जुआ जे पतन सां रांदि न खेॾिजो। नबी से फरमायो जेको जुआ जे पतन सां रांदि खेॾे ॼण सूअर जी रत में हथ बोड़े थो रांदि खेॾे। शराब न पीजो। रते तेरे जे पासे जन्नत शाह करे जखराणिन जी शादी हुई। उते शराब जो पीतऊं। नौजवाननि ख़ुशीअ में फायरिंग कई। 8 खून थी विया। उन्हनि जी शादी मातम में तब्दील थी वई। अॼोकी अख़बार में तव्हां पढ़ियो हूंदो सिंध एक्सप्रेस में सोभ अख़बार में कावश में कल गड़ी खेरे वञे पई ट्रक के ऐं उन जे भरिसां ट्रैक्टर टालीअ ते ॼञ पई वञे। शादी करे मोटी आया। राति जो उन्हनि शराब जूं महफ़िलूं मचायूं। मोटी आया रस्ते ते एक्सीडेंट थी पियो। 20 उन्हनि जा ज़ख़्मी थी पिया। ॼञ वारा घोट जी चाची भी मरी वई चाचो भी मरी वियो। राति वाक़ियो थियो आहे कल
गड़ी खेरे ज़िले जे कबाद शराब न पींदा कयो अल्लाह से फरमायो हिन शराब के हराम कयो न पियो नबी साईं जे सहाबा द शराब जा उहे मट ही बनी छड़िया मदीने जी घिटिन में इए पियो शराब वहे जिए ता असांजे सखर शहर जी नालिन जो पानी वहंदो आ ऐनन फीहा तुसम्मा सलसबीला व अनहारुम मिन खमरिल लज़्ज़तिल लिशारिबीन अचो मुसलमानो जन्नत में मां अल्लाह तवां जे लाइ शराब जी न रहणैया जन्नत जो शराब पींदो ला युसद्दऊन अन्हा वला युनज़फून न चरिया थींदो न दीवानो थींदो अञा उम्र वधी वेंदव जुमे जुमे ते मां रब जो दीदार थींदव अकुल भी वधी वेंदव अज मां दुआ थो कयां अल्लाह सही असां के जन्नत में पंहिंजे शहीद रहमतुल्लाह अलैहि सां गॾु जुमे जे ॾींहुं रब पंहिंजो दीदार नसीब कराईंदा सही मां लाहौर जे होटलन ते अयाशी कयां रात जो 2:30 बजे 3 बजे मां घर मोटी अचां घर जो दरवाज़ो खड़कायां मुंहिंजी जीज लमड़ दर खोले मांखे दड़का दे पुट दे ख़बर तूं मानी खाधी आ से मां चवां त अम्मा मां त होटल ते कढ़ाई खाई आवां मामा त मानी खाई आवां या मां वाह जेका चवे थी पुट तुझे करे त मां रात जा 3 थियान बुख ते वेठी आहियां इंतज़ार थी कयां घरवारी सुम्ही पई थी बच्चा बार सुम्ही पिया थी मां तुझे इंतज़ार में आया साईं दीनपुरी अल्लाह जो कसम वो ॾींहुं आयो जो मां लाहौर जे होटलन तो शराब पी रात जो 4 बजे मां घर आयमि घर जो दरवाज़ो खड़कायो उन ॾींहुं मांखे होश कोन हो मुंहिंजी जीज लमण मांखे दड़का ॾिना मां पंहिंजे पेरनि में जूता लाहे करे मां पंहिंजी अम्मा जी पुठीअ खे धकाया मां पंहिंजी अम्मा के पेरनि में जूता लाए धकाया मुंहिंजी अम्मा नाराज़ थी वई अम्मा आसमान ॾे तके मांखे बददुआ भी कयईं आसमान ॾे तके रोई दुआ पई घुरी मौला अहिड़ी औलाद न ॾियां त भलो अल्लाह हीअ कहिड़ी औलाद ॾिनी थी जेका माउ खे पंहिंजे पेरनि जे जूतनि सां मारे अल्लाह मां इन घर में हाणे रहणु नथी चाहियां मौला जल्दी मांखे मौत ॾे त मां मरी वञा साईं दीनपुरी रात जो 4 बजे त अल्लाह जी रहमत दुनिया जे आसमान ते लही ईंदी आहे रात जो 4 बजे ॻोठ जा कुकड़ बि उथी करे अल्लाह जी रहमत खे ॾिसी बांगा ॾींदा आहिनि बकरी हलाल जानवर बकरी भी उथी करे रात जो 4 बजे अल्लाह के याद कंदी आ शुरू में निंड कंदी आ कुत्ता सूअर ये हरामी जानवरन ये रात जो 4 बजे निंड कंदा केतरा हलाली मुसलमान भी रात जो 4 बजे उथी करे अल्लाह जी रहमत जो बुधंदान अल्लाह जी रहमत जा ऐलान जो बुधंदान हल मिम मुस्तगफिरिन फअगफिरुल्लाह आहे को गुनाह जी माफ़ी वठण वारो अचो हाले जी शरीफ जे आसमान ते मां रब लही आयो आ अचो मां को दुआ घुरो त मां तव्हांजा गुनाह बख़्शे छॾियां ओ चाचड़न जे ॻोठ वारो अचो अचो जेको बे औलाद वारो आ मां को दुआ घुरे त मां औलाद ॾियां आहे को बीमार लाइलाज मां को दुआ घुरे त मां शफ़ा ॾियां उन महिल अल्लाह वारा पंहिंजो कंबल छॾे बिस्तरो छॾे थधे पाणीअ सां वुज़ू करे बि ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजिअ यदऊन रब्बहुम खौफन व तमा उथी करे तहज्जुद जी नमाज़ पढ़ी अल्लाह के याद कंदा मुझी अम्मा भी दुआ घुरी सही अम्मा जी दुआ कबूल थी वही रात जो 4 बजे अम्मा दर ते किरी पई वफ़ात करे वही सुबह से मां अम्मा जी जनाज़े नमाज़ आलमन को पढ़ाई कफन दफन दई मां मोटी आयस 3 ॾींहं मस गुजरिया माउ जी बददुआ इहा लगी मुखे सजी जंग में कैंसर जी बीमारी थी इलाज कराया लखे रुपया लगी विया डॉक्टरन चो त तुझी कैंसर जिस्म में चढ़ी वेंदी आखिरकार डॉक्टर मुझी जंग कटे छड़ी वरी खबी जंग में बीमारी लगी काॾे वया पैसा काॾे वई दुनिया काॾे वया मुंहिंजा दुकान काॾे वयो मुंहिंजो कारोबार काॾे वियो मुंहिंजो बंगलो काॾे वई मुंहिंजी कार सही लखे रुपया इलाज में लगी विया आखिरकार डॉक्टर मुंहिंजी खबी जंग भी कटे छड़ी मुंहिंजी बीमारीअ जे करे मुंहिंजी घरवारी भी मां खां तलाक वठी वई मुंहिंजी बीमारीअ जे करे मुंहिंजा बच्चा ॿार भी मां खां खसे वई
सही माओ जी बददुआ इहा थी हाणे लाहौर जी बाज़ार में मानीअ जे टुकर जे लाइ परेशान आ हाणे हिकु हिकु रुपयो वठी मां मानीअ जे टुकर जे लाइ परेशान पिनंदो थो वधां साईं मुंहिंजी वसियत थी तव्हां कॾहिं सिंध में वेंदा हो वाइज़ करण कॾहिं तव्हां बलोचिस्तान में वेंदा हो कॾहिं तव्हां पंजाब में वेंदा हो कॾहिं तव्हां साईं सरहद में वेंदा हो दुनिया जे कुंड कुड़श में तव्हां क़ुरान था ॿुधायो हथ ॿधी चए थो साईं ख़ल्क़ खे वसियत कजो त पीउ माउ खे नाराज़ न कजो पीउ माउ जी बददुआ ॿई जहान थी तबाह करे इन करे नबी साईं फरमायो पीउ माउ बचे जे लाइ दुआ घुरंदी आहे त अल्लाह सतनि आसमाननि जा दरवाज़ा खोले छॾींदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम भी चए पियो त मुंहिंजा रब साईं मुंहिंजो जन्नत में रफ़ीक़ कंहिंखे कंदे साथी कंहिंखे कंदे अल्लाह से फरमायो मूसा जन्नत में तुझो साथी तुझो रफ़ीक़ तुझो यार जेको तोसां जन्नत में रहंदो फिलाणी बाज़ार जी मार्केट जो कासाई तोसां जन्नत में रहंदो मूसा कलीमुल्लाह तो जे मौला कासाई वरी मूसा जन्नत में अल्लाह फरमायो हा वञेसि ॾिसेसि मूसा नबीअ सां त अल्लाह डायरेक्ट ॻाल्हाईंदो हो असांजे नबीअ खे त रब साईं वरी जुतीअ सां अर्शन ते घुराए कचहरी बि कंदो हो दीदार बि कंदो हो छो त ही मूसा कलीमुल्लाह आया असांजो नबी मुहम्मद रसूलुल्लाह आया असांजो नबी रुगो मोहम्मद न आहे पर अहमद भी आ हामिद भी आ महमूद भी आ कासिम भी आ आकिब भी आ फातिह भी आ हाशिर भी आ रशीद भी आ मशहूद भी आ बशीर भी आ नज़ीर भी आ शाफी आ हादी आ महदी आ मागी आ मुंजी आ नागी आ रसूल नबी आ हाशिमी सैयद वा अबतही आ अजीज नबी आ हरीस नबी आ रऊफ नबी आ ताहा मुजतबा तासीन मुर्तज़ा हामीम मुस्तफ़ा यासीन औला मुज़म्मिल मुद्दसिर मुसद्दिक तैयब नासिर मंसूर मिसबाह आमिर हिजाजी नजारी कुरैशी मुजर्री नबी तौबत मुसलमानों असांजो नबी हिन कुरान मजीद जो हाफिज़ कामिल भी आ सादिक भी आ अमीन भी आ अब्दुल्ला आया कलीमुल्ला आया हबीबुल्ला आया तवज्जो को 15 मिनट साथ ॾियो पोइ आज़ान थींदी नमाज थींदी कलीमुल्ला आया हबीबुल्ला आया नजीयुल्ला आया सफ़ीउल्ला आया ख़ातमुल अंबिया अव्वल नबी आ आखिर नबी आ ज़ाहिर नबी आ बातिन नबी आ नबीयुर रहमत आ यतीम वा करीम वा मुजीब वा शकूर वा मुक़तसिद वा रसूलुल मलया रसूलुर रहमत आ रसूलुल अव्वल रसूल रसूलुल आखिरवा रसूलुल इंसाना रसूलुल मलाइकता रसूलुल जन्नाता 550 त मुझे रब करीम मिठड़े मोहम्मद जा नाला रखया दे ओ कलीमुल्लाह नबी ओ मुहम्मदुर रसूलुल्लाह नबी हजरत मूसा नबी डिठो त हिन जो को खास एडो अमल त कोने शाम जो टाइम दुकान बंद कए मूसा अलैहि सलाम वेजो आयो अल्लाह जा बाना अज मां नबी तुझे दर जो मेहमान आ जैसा इहा त मुझी खुशी जी गाल आ जो मुझे दर जो मेहमान रात मूसा कलीमुल्लाह आया चाचड़न जे गोठ वारो तवां भी खुश नसीब हो जो ता जे दर जा मेहमान जो दीन जा आलिम थया तव अज ता जे दर जा मेहमान कुरान जा हाफिज कारी बुजुर्ग थया तव ए तहज्जुद गुजार नमाजी थया तव केंजी ओताक जा मेहमान चोर थींदान केंजी ओताक जा मेहमान धाड़ेल थींदान केंजी ओताक जा मेहमान जुआरी थींदान केंजी ओताक जा मेहमान बदमाश मानू थींदान पर अज हे गोठ रंगजी वियो जो हिनन जी ओताक ते हिनन जी अज दावत ते अज जेके मेहमान आया न जमियत उलमा इस्लाम जा परवाना आया दीन वारा आया हजरत मूसा अलैहि सलाम के वठी आयो घर पहुतो त सुभान अल्लाह घर वारी अम्मानी तैयार कई हथ में मानी भी खयई खीर भी खयई काॾे थो वञे जे मां ख़िदमत कयां पंहिंजी अम्मड़ जी 70-80 साल जी पोड़ी औरत आ बिस्तरे ते सुती पई आ उन माउ के पंहिंजे हथन सां मानीअ जा गिर बनी खाराए थो वरी अम्मड़ जे पेरन में वेही अम्मड़ के ज़ोर थो ॾे अम्मड़ जने रात जो निंड थी करे आसमान ॾे तके का दुआ थी ॾे मूसा अलैहिस्सलाम तो फरमाए मां इहा दुआ इन जी ॿुधी न सघियमि मां सॾु कयोमांसि अल्लाह जा बाना वेझो था ॿुधाए त सही इहा औरत केरु आहे चई इहा कुराड़ी मुंहिंजी अम्मड़ जी जल्ला अबो वफ़ात करे वियो आहे मां पंहिंजी अम्मा जी ख़िदमत पाण कंदो आहियां अम्मा जा कपिड़ा बि मां पाण धोईंदो आहियां अम्मा खे मानी बि पंहिंजे हथनि सां खाराईंदो आहियां अम्मा के कदमन में वेही पेरन मुबारकन के जोर दींदो आ अम्मा के निंड न ईंदी आ त सजी रात मां भी निंड न कंदो आ चे पो चे अम्मा मुके रात जो जरे सुमंदी आ आसमान दे तके दुआ दींदी आ केड़ी दुआ अम्मा चवंदी आ मुंजा
मौला मां पंहिंजे बच्चे को राज़ी आहियां मुंहिंजे बच्चे खे जन्नत ॾिजांइ पर जन्नत में भी मुंहिंजे मूसा नबीअ सां गॾु रहाईंजांइ। बस पुट दावत थी वई मां तोखे इहो मंज़र ॾिसण आयो मुबारक हुजई माउ जी ख़िदमत जो दरवाज़ो बंदि न कजांइ इंशाअल्लाह तू जन्नत में मूंसां गॾु रहंदे। असां जंहिं हनफी मसलक ते हलूं था असांजो इमाम आहे इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह इनखे भी पंहिंजी अमड़ चयो राति जो 10:30 बजे अबू हनीफ़ा मांखे पाणी पिया। इमाम आज़म अबू हनीफ़ा पंहिंजी माउ जे लाइ पाणी भरण वियो जॾहिं पाणी खणी आयो छा ॾिसे त अम्मा खे निंड वठी वई खट जे भरथों बीठो आहे। राति जा 10 थी विया 11 थी विया 12 थी विया इमाम आज़म नथो सुम्हे मता मां सुम्ही पवां मुंहिंजी अमड़ पाणी घुरे मां निंड कयां मां अबू हनीफ़े खे इहे जुगाए नथो अम्मा जी ख़िदमत जे लाइ सॼी राति बीठो आहे। रात जो 4 बजे अमड़ के जाग थी तहज्जुद जी नमाज जे लाइ सुभान अल्लाह छा ॾिसे त मुंहिंजो पुट हथ में गिलास झले बीठो आहे। अबू हनीफ़ो भी आम त कोन हो उहो हुयो जो रमज़ान शरीफ में रोज़ो रखी जो कुरान पढ़दो त सिजल थे जे आज़ान ते ख़त्म कुरान जो पूरो 61 ख़त्म रमज़ान में कुरान जा ख़त्म कढंदो हो। अम्मा थी फरमाए पुट निंड न कई अम्मा तू जो पानी घुरे मां सुम्ही पवां माखो ये न थींदो अम्मा जेकॾहिं इहो अमल मुंहिंजो रब वटि क़बूल पइजी वियो त अम्मा दुआ ॾेई छॾिजांइ मां अबू हनीफ़े खे सौदो सस्तो आहे जन्नत जल्दी मिली वेंदी। आख़िरी ॻाल्हि ॿुधो हज़रत मदीने वारे साईं आमिना जे लाल भी आख़िरी वक़्त में वसियत कई सोना उमर सोना अली जी मुंहिंजा साईं मां दुनिया जो जहान छॾे वञा मां पाक मोहम्मद करीम जा कपड़ा मुंहिंजी जुती मुबारक ऐं मां महबूब जी चादर मुबारक उन आशिक खे ॾिजो जंहिं मुंहिंजे करे पंहिंजा 32 ॾंद कढी छॾिया उन आशिक के मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कपड़ा मुबारक ॾिजो। हज़रत उमर तो चे सही इहो कहिड़ो आशिक आहे जंहिं तव्हांजो दीदार भी न कयो आहे पर तव्हां उनखे कपड़ा था तोहफ़े में ॾियो। मदीने वारे साईं फरमायो उमर जे मुंहिंजो दीदार कंदो त बेहोश थी किरी पवंदो उन हिन अखियुनि सां दीदार न कयो आहे पर रब साईं उन आशिक खे दिल वारी अखियुनि सां मां मोहम्मद जो दीदार करायो आहे। साईं भला तव्हां उन जो दीदार कयो आहे जो तव्हां पंहिंजा कपड़ा उन आशिक खे ॾियो था। साईं जन फरमायो उमर मां भी हिननि अखियुनि सां दीदार न कयो आहे दिल वारी अखियुनि सां अलाह साईं मूंखे उन आशिक जो दीदार करायो। हिक ॿिए जो दीदार कंदासीं जन्नत में हिक ॿिए जो दीदार कंदासीं महशर जे मैदान में। साईं भला पोइ मदीने छो नथो अचे मदीने वारे साईं फरमाया उमर उहो आशिक इन करे मदीने नथो अचे हिकु त मूंखे ॾिसी न सघंदो ॾिसंदो त बेहोश थी किरी पवंदो ऐं ॿियो उनजी अमड़ आहे 80 साल जी उनजी ख़िदमत कंदो आहे माउ जी दुआ लॻल अथसि इन करे मां नबी पंहिंजा कपड़ा तोहफ़े में थो मोकिलियां। इहा अथव अमड़ जी दुआ। हज़रत उमर साईं तो फरमाए ज़मानो जॾहिं मुंहिंजे साईं जो गुज़री वियो साईं जन असांखे वसियत कई त मुंहिंजा कपड़ा हुन आशिक खे ॾिजो ऐं चइजोसि त मुंहिंजी उम्मत जी मग़फ़िरत जे लाइ दुआ घुरे। यार जो यार दुनिया में प्यारो हूंदो आहे दुनिया में तव्हां असांखे दोस्त जो दोस्त प्यारो हूंदो आहे। नबी साईं फरमायो त सॼी दुनिया में अलाह साईं मां मोहम्मद पाक सां वधीक प्यार कयो आहे ऐं हिन आशिक वरी मूंसां प्यार कयो आहे इन करे हे जो दुआ जा हथ खणी दुआ घुरंदो त अल्लाह मुंहिंजा केतिरा उम्मती बग़ैर हिसाब किताब जे जन्नत मोकिले। जुमे जो ॾींहुं आयो सोणे उमर ऐलान कयो ओ मदीने जा वापारियो ॿाहिरि मुल्कनि वारो उथी त बीहो तव्हां में कहिड़ो वापारी आहे जेको करन जे इलाइक़े जो हुजे। हज़रत उमर जे हिन ऐलान ते हिकिड़ो वापारी उथी बीठो चएसि मां आहियां करन जे इलाइक़े जो चे ॿुधायो ते असांजे नबीअ जो हिकिड़ो आशिक़ रहंदो आहे जंहिंजो नालो अवेस आहे हुनखे सुञाणींदो आहे। हाज़े मां सुञाणींदो आहे चे हुनजो हाल अहवाल त ॾे चए साईं दुनिया जा माण्हू त हुते असांजे मुल्क में हुनखे नऊज़ बिल्ला चरियो चवंदा आहिनि मजनू चवंदा आहिनि। हज़रत उमर कावड़ी जो चे इनखे चरियो थो चवे आमिना जे लाल पंहिंजी पगर मुबारक जंहिंजे पगर में जन्नत जी ख़ुशबू खां वधीक ख़ुशबू आहे नबी साईं हुनजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा कपड़ा मुबारक चादर ऐं उहा जुती जेका अर्शनि ते घुमी आई आहे हुज़ूर तोहफ़े में मोकिले थो इहो चरियो न इहो असां सभिनी खां वधीक शान वारो आहे। चए साईं असांजे शहर में जॾहिं घुमण ईंदो आहे त नंढा ॿार हिनखे भितर हणंदा आहिनि पत्थर हणंदा आहिनि चए पोइ ॿारनि खे चवंदो आहे मूंखे वॾा भितर न हणो वॾा पत्थर न हणो
मूंखे 24 कलाक वुज़ू हूंदो आहे मां उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे पाक मोहम्मद ते सलवात पढ़ंदो आहियां मांखे वॾा भितर था आणो त मुंहिंजी रत थी निकिरे मुंहिंजो वुज़ू भॼी पवंदो मां अवेस सॼी ज़िंदगीअ में हिननि चपनि ते मिठड़े मोहम्मद जो नालो बग़ैर वुज़ूअ जे खणंदो ई न आहियां हज़रत उमर तो चे अली साईं खे ॾिस हक़ीक़त में आशिक़ त इहो आहे न जो नबी साईं जो नालो बग़ैर वुज़ूअ जे खणंदो ई न आहे तॾहिं त अलाह जो रसूल पंहिंजा कपिड़ा हिन आशिक़ ॾे थो मोकिले चे असांखे वठी हल हुनजो दीदार कराए चे हलो साईं हलंदे हलंदे सफ़र कंदे कंदे हज़रत उमर साईं हज़रत अली साईं ॾाचीअ ते गॾु सफ़र था कनि दुनिया चवंदी आहे त साहबा जो अहल बेतन सां प्यार न आहे अहल बेतन जो साहबा सां प्यार न आहे अबा जे प्यार न हुजे हा त पोइ सोणो उमर ऐं सोणो अली गॾिजी छो मदीने खां शाम वञनि हा ख़बर पइजी वई हिकु ॾाचीअ ते सोणो उमर बि वेठो आहे पोयों अली वेठो आहे वरी कॾहिं अली साईं अॻ में थो वेहे सोणो उमर पोयों थो वेहे तूं असां कराची वेंदा आहियूं हैदराबाद वेंदा आहियूं कोच में सीट बुक कंदा आहियूं बि पंहिंजे भरिसां प्यारे माण्हूअ खे विहारींदा आहियूं दुश्मन खे को भरिसां न विहारींदो न बाबा दुश्मन जी सीट कटियल आहे मुंहिंजी सीट ओके बि कटे छॾ दुश्मन मुंहिंजे भरिसां न वेहे हाणे असांखे बि हिन किसे में ख़बर पइजी वई साहबा जो अहल बेतन सां प्यार आहे अहल बेतन जो साहबा सां प्यार आहे तॾहिं त सोणो उमर ऐं अली गॾु पिया वञनि शाम जे मुल्क में सफ़र करे करे सोणो उमर अली जॾहिं हुन जाइ ते आया चइसि साम्हूं झुपड़ी ॾिसो था हिन झुपड़ीअ में इहो आशिक़ रहंदो आहे जॾहिं जो अचंद सुभान अल्लाह 80 साल जी पोड़ी औरत वेठी आहे नौजवान पाण नमाज़ में आहे उठ पिया चरनि ॾाचूं पई चरनि जंहिंजो रब तंहिंजो सभु हे असांजे महबूब जो दीवानो आशिक़ नमाज़ में आहे हिन जा जानवर ॼणो रहमत जा मलाइक पिया चारनि नमाज पूरी कयई सोणो उमर वेझो आयो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू चेतो वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू नौजवान तारुफ था करायूं मुंहिंजो नालो आहे अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब व हाज़ा सैयदना अली मुर्तज़ा हे सोणो अली आहे मां सोणो उमर आहियां हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कपिड़ा खणी आया पर तूं त पंहिंजो नालो ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे हज़रत अवेस पंहिंजो नालो लिकाईंदो चे मुंहिंजो नालो आहे अब्दुल्लाह हज़रत उमर तो जे मां परेशान थी वियुमि त अञा को आशिक़ ॿियो आहे हिन चयो मुंहिंजो नालो अब्दुल्ला आहे हज़रत अली त अली हो न अली त वरी इल्म में सुभान अल्लाह मथे हो हज़रत अली तो चवे उमर तूं घबराए न मां तो इन को पुछा कयां छो त अली साईं खे त अल्लाह साईं एतिरो इल्म ॾिनो हो जो मुंहिंजो मुर्शिद हसन हुसैन जो बाबू अली तो चए जेकॾहिं मां क़ुरान मजीद जी नंढे में नंढी सूरत इन्ना आतैना कल कौसर जो तफ़सीर लिखां एॾा किताब थी वेंदा जो अलीअ जे किताबनि जो ॿार मदीने जो उठ बि न खणी सघंदो अना मदीनतुल इल्म व अली जो बाबुहा नबी से फरमा मां इल्म जो शहर आहे त अली उन जो दरवाज़ो आहे अली तो चवेसि नौजवान अब्दुल्ला त तू भी आहे अब्दुल्ला त मां भी आहियां अब्दुल्ला त हे भी आहे अब्दुल्ला जी माना अलाह जा बाना सभु आहियूं असांखे उहो नालो ॿुधाए जेको अमड़ तुंहिंजो नालो रखियो आहे महशर जे मैदान में जंहिं नाले सां मलाइक तोखे सॾु कंदा उहो नालो ॿुधाए न खिली करे चे तो मुंहिंजा सोना अली जे उहो नालो पुछे त पोइ मुंहिंजी अमड़ मुंहिंजो नालो अवेस रखियो चे हे कपिड़ा वठ महबूब साईं जा कपिड़ा थी हे हुजूर साईं जी जुती थी हे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चादर थी हाणे असांजी महबूब जी उम्मत जे लाइ रोई दुआ घुर त अल्लाह बख़्शे उन आशिक़ नबी साईं जा कपिड़ा खणी चपनि ते रखी चुमी थो वठे अखियुनि ते रखे थो हुजूर साईं जा कपिड़ा ते तव्हां हिते बीहो त मां इहे कपिड़ा पायां मदीने वारे साईं जा कपिड़ा पाए आयो हुजूर साईं जी चादर खे मुसलो कई मुसलो विछाए नबी साईं जी जुती भरिसां रखियईं अल्लाह अकबर तवज्जो कयो मुंहिंजो आख़िरी ॻाल्हियूं अल्लाह अकबर करे नमाज़ में बीहजी वियो नमाज़ जे दौरान रोए थो रोई करे चे तो मुंहिंजा मौला मांखे कहिड़ो कमाल आहे वज़ुहा जे चेहरे वारे नबीअ जो वास्तो थी वल्लैल इज़ा सजा जे ज़ुल्फ़नि वारे नबीअ जो वास्तो थी अल्लाह दुनिया में यारनि खे पंहिंजा यार प्यारा हूंदा आहिनि अल्लाह मां बि रोई दुआ तो घुरां अल्लाह नबी साईं जे कपिड़नि जो तोखे वास्तो आहे अल्लाह हुज़ूर जी उम्मत खे बख़्शिजांइ अल्लाह नबी साईं जी उम्मत खे बख़्शिजांइ हज़रत उमर तो चे ॾाढो रोए पियो दुआ में ओ मुंहिंजा अल्लाह तुम मां उन नबीअ जो तोखे वास्तो थो ॾियां जंहिंजी क़ुरान जे हिकु हिकु अखर तारीफ़ कई आहे अलिफ चवंदो आहे अल्लाह जो दिलबर नबी असांखे मिलियो आहे चो न सुभान अल्लाह हाणे आख़िर में बेवफ़ाई न कयो चो सुभान अल्लाह
बा चवंदी आ बरकत भरियो नबी असां के मिलियो आ। ता चवंदी आ ताजदारे मदीना मुस्तफ़ा नबी असां के मिलियो आ। सा चवंदी आ हिन उम्मत जा सवाब वधाइण वारो मोहम्मद मीर असां के मिलियो आ। जीम चवंदो आ जन्नत जी ज़मानत खाइण वारो नबी असां के मिलियो आ। हा चवंदी आ हबीबे खुदा नबी मिलियो आ। खा चवंदी आ खैरुल वरा वारो नबी मिलियो आ। दाल चवंदो आ उहो नबी मिलियो आ जंहिंजो दीदार रबीउल अव्वल में थियो आ। ज़ाल चवंदो आ ज़ख़ीरा कायनात वारो नबी मिलियो आ। रा चवंदी आ वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन नबी मिलियो आ। ज़ा चवंदी आ ज़मीन आसमान वारो नबी मिलियो आ। सीन चवंदो आ सिराज मुनीरा वारो नबी मिलियो आ। शीन चवंदो आ इन उम्मत जी शफ़ाअत करण वारो नबी मिलियो आ। साद चवंदो आ सिराते मुस्तकीम नबी मिलियो आ। ज़ाद चवंदो आ ज़ामिने जन्नत नबी मिलियो आ। फा चवंदी आ फ़ख़्रे तमन्ना वारो नबी मिलियो आ। काफ़ चवंदो आ हिन क़ुरान वारो नबी मिलियो आ। नंढो काफ़ चवंदो आ कायनात जो नबी मिलियो आ। लाम चवंदो आ लुत्फ़ इनायत वारो नबी मिलियो आ। वाह चवंदी आ वजह तख़लीक़ कायनात वारो नबी मिलियो आ। हा चवंदी आ हिदायत जे मरकज़ वारो नबी मिलियो आ। या चवंदी आ यसरब जे शहर खे मदीनो बनाइण वारो नबी मिलियो आ। जॾहिं आशिक रोए पियो अल्लाह जी रहमत के जोश आयो। अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील दुनिया में यारन के पंहिंजा यार प्यारा हे मुझे सोने मोहम्मद जो आशिक आ। हिन जे इश्क के मां रब सुञाणा दो। हिन पंहिंजा 32 ॾंद कढी छॾिया। अॼु हे पंहिंजी गूंगी ज़ुबान में रोई मां रब के थो सॾे। ओ जिब्रील ऐलान कर अवेस घणो न रो छो त मां अल्लाह को सॼी दुनिया नाराज़ थी वञे। सॼी दुनिया जा वली पीर फ़कीर बुज़ुर्ग गोस कुतुब अब्दाल आलिम नबी रसूल क़ुरान जा कारी सब नाराज़ थी वञनि। मां अल्लाह के कंहिंजी परवाह न आहे छो त मां कुल हुवल्लाहु अहद आहियां अल्लाहु समद आहियां। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक मां आहियां। सॼी दुनिया नाराज़ थी वञे मूंखे कंहिंजी परवाह न आहे। वला सौफ युती का रब्बुका फतरज़ा सोना मोहम्मद तू नाराज़ न थिजांइ छो त तुंहिंजो नालो मां पंहिंजे नाले सां गॾु जन्नत जे वण वण ते लिखायो आहे। दर दर ते लिखायो आहे। पन पन ते लिखायो आहे। अर्श मुअल्ला ते ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखायो आहे। मां अल्लाह के सोनो मोहम्मद वधीक प्यारो आहे। सोने मोहम्मद जो आशिक अवेस भी प्यारो आहे। यार जो यार भी प्यारो हूंदो आहे। दोस्त जो दोस्त भी प्यारो हूंदो आहे। अवेस तुझी दुआ सां मां नबी साईं जा 70,000 उम्मती बग़ैर हिसाब किताब जे जन्नत मोकिलींदो। रोई करे चए तो मौला 70,000 त थोरा आहिनि। असांजो नबी आम नबी न आहे। असांजो नबी त ओभर वारनि जो नबी आहे ओला वारनि जो नबी आहे उत्तर वारनि जो नबी आहे ॾखण वारनि जो नबी आहे मके मदीने वारनि जो नबी आहे। जेके ॼाया ई न आहिनि माउ जे पेटनि में पिया आहिनि उन्हनि जो बि नबी आहे। अला मां न उथंदुमि सजदे में अञा वधाए अल्लाह फरमायो अवेस बस घणो न रो। हातिफी आवाज़ पिया अचनि सुणो उमर थो चे अली असां ॿुधूं पिया जो रहमत जा मलाइक पिया चवनि बस अवेस घणो न रो तुंहिंजा ॻोड़ा मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जे चादर ते किरनि था। मां अल्लाह जे अर्श खे रहमत खे जोश थो वठे। ठीकु आहे इन 70,000 मां हिक हिक खे वरी अमीर कंदुमि वरी उन्हनि जे पोयों 70,000 ॿिया बि बग़ैर हिसाब किताब जे जन्नत। असांखे पक्का के लश्कर जो अमीर अबू बकर सिद्दीक हूंदो उन जे पोयों 70,000 उम्मती नबी साईं जा अल्लाह बग़ैर हिसाब किताब जे जन्नत मोकिलींदो। के लश्कर जो अमीर फारूक आज़म हूंदो। के लश्कर जो अमीर उस्मान ज़िन्नूरैन हूंदो। के लश्कर जो अमीर मौला अली हूंदो। के लश्कर जो अमीर हज़रत इमाम हसन हूंदो अली शेर खुदा हूंदो। के लश्कर जो अमीर सोनो हुसैन हूंदो छो त नबी साईं फरमायो मन कुंत मौला
हादा अली मौला जंहिंजो मां मोहम्मद दोस्त हुआ उन जो अली दोस्त हुआ जेको अलीअ जो दोस्त हुआ उहो मां मोहम्मद जो दोस्त आहे कंहिं लश्कर जा अमीर अहल बैत हूंदा कंहिं लश्कर जा अमीर सहाबा हूंदा कंहिं लश्कर जो अमीर माविया हूंदो पर मूंखे पक आहे असां ॾींहं राति निंड्रा फिटाए कॾहिं सिंध में कॾहिं बलोचिस्तान में कुंड कुर्श में वञी तौहीद जा वाइज़ था करे अचूं माण्हुनि खे हुज़ूर जो शान था ॿुधाए अचूं साहब अहल बैतनि जो शान था ॿुधाए अचूं डॉक्टर साहब जी शहादत खां पोइ रंग लॻी वियो आहे ॾींहं राति जलसा वधी विया आहिनि आलिम सगोरा पुॼी नथा सघनि जलसा ॾींहं राति वधी विया आहिनि मुस्लमानो हींअर बि राति बाड्रे जे इलाइक़े में भाऊ राशिद महमूद सां गॾु प्रोग्राम आहे ओॾे सफ़र आहे एॾा जलसा थी विया आहिनि असांखे पक आहे असां बि जॾहिं क़बर में उथंदासीं असांजे लश्कर जो अमीर शहीद रहमतुल्लाह अलैह डॉक्टर साहब हूंदो असां हुनजे पोयों हूंदासीं इंशाअल्लाह जन्नत जे दर ते वञी पुॼंदासीं ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी अल्लाह मुंहिंजे कलमात खे क़बूल फरमाए ए अल्लाह हिन जमा जो अचणु क़बूल फरमाए ए अल्लाह असांजो वेहणु क़बूल फरमाए ए अल्लाह अॼु पीउ मां जे शान ते ॻाल्हायो आहे हुज़ूर जे शान ते ॻाल्हायो आहे अल्लाह सॼी जमात खे पीउ मां जो फर्मा बरदार बणाए असांखे तौफ़ीक़ ॾे जो इबादत तुंहिंजे दर जी कयूं